पिया जेके बि पंहिंजे लाइ दिफ़ाई क़ुवतूं जमा कनि पिया उहो सभु असां बर्बाद कयोसीं। वजावज़ना बि बनी इसराईल बहर, बनी इसराईल खे समुंड पार करायोसीं। फातव अला क़ौमी याकूफ़ून अला सनमिल्लहुम, उही अहिड़ी क़ौम ते आया जेके पंहिंजे बुतनि जे साम्हूं इत्काफ़ में वेठा हुआ, पंहिंजे बुतनि जे साम्हूं सजदा रेज़ हुआ, उन्हनि जे साम्हूं गोॾा भञी करे वेठा हुआ। क़ालू या मूसा, हाणे हीअ क़ौम जो आई ग़ुलामी खां निकिरी करे त ग़ुलाम क़ौम जेके ग़ुलाम क़ौमूं जेके बि हूंदियूं आहिनि उन्हनि में ख़ुदि एतमादी कोन हूंदी आहे। उन्हनि वरी ॿिए जे तरीक़नि खां मुतासिर थींदियूं आहिनि। जीअं असांजूं क़ौमूं मग़रिब जे तरीक़नि खां मुतासिर, पंहिंजे क़ौमी लिबास में आर ऐं शर्म, वरी मग़रिबी लिबास वरी फ़ख़ुर सां पाईंदा आहिनि। पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण में आर शर्म, अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाए त वरी फ़ख़ुर सां थो ॻाल्हाए। पंहिंजी मज़हबी ॿोली आहे कल्म ताईं कोन थो अचे, पर पराई ॿोली ते फ़ख़ुरु, पराई ॿोली ते फ़ख़ुरु, पराए लिबास ते फ़ख़ुरु, भई टाई पैंट शर्ट फलाणो। हाणे जेके बि तौर तरीक़ा जेके उन्हनि जा अपनाया वञनि था, तहवा उन्हनि जा अपनाया वञनि था, छो त ग़ुलाम क़ौमुनि में इहो ई हूंदो आहे त ॿिए खे ॾिसी करे उनखे फ़र्क़ु। शादी ब्याह जो मामलात आहे, मोती फोती जो मामिलो आहे, भई ॿियनि खे जो कुझु कंदे ॾिठो भई ठीकु मां पंहिंजा आपे करा। छो त ग़ुलाम क़ौम मूं हमेशह पस्त सोच वारी हूंदी, जेका शइ ॾिठो हुन खां मुतासिर थिया, जेका शइ ॾिठो हुन खां मुतासिर थिया। त बनी इसराईल के अल्लाह तबारक व तआला बहर कुलज़ुम पार करायो, हे शाम जी सरज़मीन ते पहुता त हुते जमानो बुत परस्त हुआ, उन बुतनि खे पूॼा कनि पिया। उन्हनि खे जो ॾिठो वञे बुतनि जे साम्हूं झुकिया कनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां मुतालबो कयो, मूसा भला इन्हनि जा त इलाह ऐं माबूद पिया आहिनि, असांखे बि को माबूद बणाए करे ॾिए न, त असीं बि उनखे सजदो कयूं। हे जो पूॼनि पिया बुतनि खे भई असीं बि उनखे सजदो कयूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त ख़ुदा जा बानो अल्लाह खे छॾे करे तव्हां ॿियनि खे पूॼा कयो पिया। अल्लाह त उहो आहे जे तव्हांखे बनी इसराईल जे चुंबे खां छॾायईं, तव्हांखे समुंड पार करायईं, तव्हांजे दुश्मन खे तव्हांजे साम्हूं ॿोड़ियईं, तव्हांखे ज़मीन जो वारिस बणाए। हाणे तव्हां अल्लाह जो शुक्र कयो, अल्लाह जी बंदगी इबादत कयो ऐं अल्लाह खे छॾे करे चयो त असांखे नओं माबूद बणाए ॾियो, उहो बुत ठाहे ॾियो। बुत छा नफ़ो ऐं नुक़सानु पहुचाईंदा। क़ालू या मूसा, चवण लॻा ए मूसा इजअल लना इलाहन, असांजे लाइ को इलाह ऐं माबूद बणाए। कमा लहुम आलिह, जी इन्हनि जा घणा माबूद आहिनि। क़ाल इन्नकुम क़ौमुन तजहलून, मूसा अलैहिस्सलाम जो तव्हां त सफ़ा के जाहिल आहियो। इन हाउलाइ मुतब्बरुम मा हुम फीह, बेशक ये बर्बाद थियण वारा आहिनि इन अमल जे करे। वबातिलुहुम मा कानू यामलून, जो कुझु कनि पिया ग़लति पिया कनि, बातिल पिया कनि। क़ाल अग़ैरल्लाहि अब्ग़ीकुम इलाहा, मूसा अलैहिस्सलाम चवण लॻा छा अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद तलाश कयां तव्हांजे लाइ, हालांकि